हिकिड़ो हमरा हुयो पोइ शींहुं हुनजे पोयां लॻियुसि अचे शींहुं भॼाइसि पोइ बि का वाह कान ॾिठई त हिकिड़ो खूह आहे हिन चयो भला खूह में वञा शींहुं खां बचां खूह में जो लथो त वासिंग नांग अंदर वेठो ॿाहिरि थो निकिरे त शींहुं थो खाएसि खूह में थो वञे त नांग थो पटेसि पोइ खूह जे कप में गाहु हुयो ड्रब हुया हिन जो भला हिननि खे चंबड़ी बीहां शींहुं वञे त पोइ ॿाहिरि पोइ हुननि ड्रबनि में गाह में हथ विधी लड़की पियो त ॿ कुआ निकिता हिकिड़ो कारो को ॿियो अछो को जंहिं गाह में हिन जो हथ हुयो उन गाह खे पिया टुकिन हिन हमरा वरी शींहं ॾे बि तवजो न कयो नाग खे बि न ॾिठई उन्हनि कुअनि खे बि न ॾिठई वरी उते खूह में सिर में माखी वेठी वरी फूकूं ॾेई माखी पियो चटे हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो बचंदो इहो त ॼाण बर्बाद थी ॿाहिरि बि मौत हेठि बि मौत जंहिं गाह में हथ अथसि हुनखे कुआ पिया था टुकनि त यादि रखो मुस्लमानो तव्हां ई असांजे पोयां बि हिकिड़ो शींहुं लॻल अथव जंहिंजो नालो अथव इज़राइल राति ॾींहुं असांजे पोयां आहे ऐं जंहिं खूह ॾे असां भॼूं था उन खूह जो नालो ख़बर अथव कई जवान सुता पिया उनमें नांग बलाऊं विछू वेठा आहिनि ऐं इहो गाह जंहिंमें तव्हां असांजा ॿई हथ इहा ज़िंदगी अथव ऐं इहे कुआ हिकिड़ो अछो को ॿियो कारो को इहे राति ऐं ॾींहं आहिनि जेके असांजे ज़िंदगी खे पिया था खाइनि मां तव्हां खां पुछां थो कलो को ॾींहुं वरी ईंदो भला अॼु जेको गुज़रियो इहो वापसि ईंदो ऐं कलो को ॾींहुं अॼोके ॾींहं खां भलो हुयो ऐं अॼु जेको ॾींहुं गुज़रियो इहो सुभाणे खां भलो अथव तंहिंजे करे असांजा वॾड़ा भला भली जाहिल हुया पर भला छो त नबी फरमा खैरुल कुरून करनी भले में भलो ज़मानो मां मोहम्मद जो ज़मानो सुम्मल लज़ीन यलूनहुम पोइ जेको उनखे वेझो सुम्मल लज़ीन यलूनहुम पोइ जेको उनखे वेझो जेतिरो नबी जे ज़माने खां दूरी थींदी वेंदी एतिरियूं बरकतूं ख़तम थी हिकु कुराड़ी माई पोइ हलवो विकिणंदी पोइ सॼर हलवो सस्तो पारूथो हलवो माण्हुनि चइसि मां चरी थी आ छा जो सॼर हलवो सस्तो थींदी पारूथो हलवो महांगो कुराड़ी चयो मां चरी कान्हा चरा तव्हां हो अमा कीअं चई बाबा ही जेको सॼर हलवो आहे इहो मुंहिंजे सूरे नबी जे ज़माने खां परे आहे तंहिंजे करे हिन में बरकत थोरी आहे त क़ीमत बि हिन जी थोरी आहे ऐं जेको कलो को पारूथो हलवो आहे इहो मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़माने खे वेझो आहे इन जे करे हुन में बरकत घणी आहे तंहिंजे करे क़ीमत बि हुन जी घणी आहे बाबा अॻे बरकत घणी हुई आहे हाणे अॻे हिकु कमाईंदो हो 10 खाईंदा खरार अन्न जो हलंदो सॼो साल पियो हलंदो शादियूं गमियूं बि थींदियूं लटा कपिड़ा उतां बि महिमाननि सां भरियूं पयूं हूंदियूं खीर जूं चोरियूं भरिजी ईंदियूं मखण जा चणा ईंदा हाणे उतां वेरान थियूं कुता वेठा आहिनि उतां में मां तव्हां खां पुछां थो उहा बरकत आहे।